सभी मेहमानन जो दिल जी गहराई से स्वागत स्वागत स्वागत। अज जे हिन टीजरीअ जे त्योहार में जेको हीना शहदादपुरी जे द्वारा ऑर्गेनाइज थियल आहे, मां सभिन जो दिल जी गहराई से एक दफ़ो वरी सां स्वागत थी कयां। गुल खे गुल मुबारक गुलजार बणजी, गुल खे गुल मुबारक गुलजार बणजी, आयल मेहमानन जो हिते स्वागत गुलन जो हार खणी। जियां त हर प्रोग्राम की शुरुआत एक भक्ति गीत से कबो आ, त तीअं ई मां अज इन प्रोग्राम की शुरुआत एक झूलेलाल भक्ति गीत से था कयूं, जंहिंजे लाइ मैं इनवाइट कंदमि प्रकाश चांगलानी जी के झूलेलाल गीत जे लाइ। झूलेलाल जय मनाइंदा हलो, आयो लाल सभई चो, आयो लाल सभई चो, भाई आवाज कल्याण ताईं वञण खपे, आयो लाल सभई चो। उल्लासनगर ताईं भी आवाज न वई है त मां कल्याण ताईं चयो हुयो। हिकिड़ो दफ़ो सभई जोर सां जय मनाइंदा, आयो लाल सभई चो। हाणे हिते मौज ॾिसी त लॻे नथो त कि हीना दीदी जे दर ते मौज आ। मूंखे त ईअं थो लॻे, तव्हांखे लॻे थो? भई कंहिंखे लॻे थो थोरो हथ मथे कंदा? चङनि ॼणनि खे लॻे थो, सच में मतलब मां सही आ। प्रकाश जी लाइ भी धन्यवाद, ॾाढो सुठो गीत प्रस्तुत कयूं प्रोग्राम की शुरुआत में, ॾाढो सुठो ज़बरदस्त, ॾाढो मस्त झूलेलाल जे नाले सां इन प्रोग्राम की शुरुआत थी आ। इन ही ॻाल्हि ते जय झूलेलाल सभिनी खे, सुम्ही पिया आहिनि लॻे थो सभु। जय झूलेलाल। लवीना, तव्हांखे ख़बर आहे त असां सिंधी लेडीज़ में केतिरो न टैलेंट आहे? हाँ बिल्कुल। कंहिंमें ॻाइण जो टैलेंट आहे त कंहिंमें खाइण जो ऐं कंहिंमें रोटी ठाहिण जो, ऐं अहिड़ियूं ई कहिड़ी कुछ लेडीज़ आहिनि जिनखे आहे साहित्य में रुचि। हाँ बिल्कुल, के सुठियूं कवित्रियूं आहिनि, के जाम सुठे नमूने लेखिका आहिनि, सुठे नमूने लिखंदियूं आहिनि ऐं साहित्य में रुचि रखंदियूं आहिनि। अहिड़ी ही लेडीज़ खे प्रोत्साहित करण असां सभिनी जो कमु आहे। त इन लाइ असां मंच ते इनवाइट कंदासीं रेशमा रोहरा मैडम खे, जेके अची करे तव्हांजे साम्हूं। सभिनि खां पहिरियों त मां रेशमा रोहरा जी जो धन्यवाद कंदमि कि बैक इंजरी हुजण खां पोइ बि हो हिते आया आहिनि ऐं परफॉर्म करण लाइ तयारु आहिनि, ऐं मां उन्हनि खे धन्यवाद ॾींदमि उन्हनि जे इन स्प्रिट लाइ। रेशमा रोहरा जी लाइ ज़ोरदार ताड़ियूं। ज़ोरदार ताड़ियूं। सभिनी खे जय झूलेलाल। टीजड़ी उत्सव आहे, मुंहिंजो भेनर सदाई स्वागण हुजो ऐं सभिनी खां वॾी शुक्रगुज़ार आहियां हीना मैडम जी। असांखे शायदि कंहिं कुंड पासीरो स्कूलनि में ई माण्हू ॿुधंदा कंदा आहिनि, लेकिन अॼु हिन प्रोग्राम में असांखे हिकु कोनो मिलियो आहे त तमामु धन्यवाद तव्हां सभिनी जो। नंढी कोशिशि आहे, हर कंहिं लेडीज़ जी हिकु ख्वाहिश हूंदी आहे, पंहिंजे हस्बैंड खे हिकु रिक्वेस्ट आहे, इल्तिज़ा। मुंहिंजी कविता जो उन्वान आहे इल्तिज़ा। दिल कर दरख़त जियां, तूं भी रहो त मां भी रहां। घर आहिनि के शिकायतूं, कुझु तूं चओ त कुझु मां भी चवां। सतनि जन्मनि जो न सही, प्यार जो रिश्तो आहे हिकु घड़ीअ जो। सम्झे जेकॾहिं तूं, कुझु तूं ठहो त कुझु मां भी ठहां। संसार में मां तोखे पातो आहे सुठनि कर्मनि सां, शायदि टीजड़ीअ विर्त सां। प्यार जे इन समुंड में थोरो तूं वहो त थोरो मां भी वहां। मुंहिंजो तकलस तमन्ना आहे त इन शाइरीअ में तमन्ना सुखी जीवन जो सॼो राज आहे संतोष ऐं सब्र में। तमन्ना सुखे जीवन जो सॼो राज आहे संतोष ऐं सब्र में। परेशानी जे अचे त थोरो तूं ठहो थोरो मां भी ठहां। धन्यवाद। सभिनी खे महिरबानी। मां तव्हांखे ॿुधायां त अॼु हिननि जी बैक में स्पाइन में थोरो तकलीफ़ अची वई आहे, इंजरी आहे, उन खां पोइ बि इहे हिते असां सां आया आहिनि। इहो थींदो आहे पैशन। अॼु असां कविता जो सेशन इन करे धूम धड़ाके वारे प्रोग्राम में जोड़ियो आहे छो त असां तव्हांखे ॿुधाइण था चाहियूं त असांजे विच में एतिरियूं टैलेंटेड लेडीज़ आहिनि ऐं सिंधी साहित्य अकेडमी उन्हनि जे टैलेंट खे पूरी तरह सां प्रोत्साहित कंदी आहे। ऐं अचो रेशमा, तव्हां बि अचो। ऐं हे दीदी असां सां हृदयानी जी थाणा मां जुड़िया आहिनि।
इहो इन्हनि जो पैशन आहे जेको इन्हनि खे एतिरो दूर ताईं छिके अचे थो। इन्हनि खे वधीक प्रोत्साहित करण जे लाइ साहित्य खे, जीअं तव्हां ॾिसो था महाराष्ट्र राज्य सिंधी साहित्य अकेडमी, त असांजी अकेडमी सिंधी लेडीज़ खे प्रोत्साहित कंदी आहे। त हे जेके कविताऊं लिखनि थियूं अञा बि आहिनि असांजे विच में, धीरे धीरे तव्हांखे हुननि सां इंट्रोड्यूस कंदासीं। त अकेडमी जे तरफ़ां उन्हनि खे 25,000, 50,000, 1 लख ताईं जो बि इनाम मिलंदो आहे। हिन दफ़े असांजे उल्हासनगर मां प्रिया वछानी जी खे मिलियो आहे, संगीता सुखानी जी खे मिलियो आहे, ऐं साईं उन जे अलावा बि असांजा 3-4 ॿिया बि आहिनि जिन खे मिलियो आहे। त मां तव्हां लेडीज़ खे चवणु चाहींदमि त छॾियो रीलनि जी पचर, कुझु कलम ऐं कागज़ ते लिखो, त जीअं हिननि वांगुरु तव्हां स्टेज ते अची करे अकेडमीअ खां 25,000, 50,000, लख जो डिमांड करे सघो त हा असां बि साहित्यकार आहियूं। त कंदा न, इहा कोशिशि ज़रूरु कंदा, ठीकु आहे। थैंक यू रेशमा। 1 मिनट हाणे इंदिरा हृदयानी जी खे असां चवंदासीं, जेके थाना मां ख़ासि सीड़जी करे असां सां आया आहिनि, त तव्हां ज़रूरु हिन में। महिरबानी हीना दीदी, तव्हां असांखे हिन प्रोग्राम में शामिलु कयो आहे, हिन लाइ तहे दिलि सां शुक्रगुज़ार आहियूं तव्हांजा। अॼु माहौल ई अहिड़ो आहे तिरीजी जो, त कुझु हास्य कविता मां तव्हांजे अॻियां पेश थी कयां। मुंहिंजी रचना जो उनवान आहे अॼु जूं ज़ालूं। छा थियूं कनि, छा थियूं कनि अॼु जूं ज़ालूं, छा थियूं कनि अॼु जूं ज़ालूं, कनि थियूं सॼो ॾींहुं ॻाल्हियूं ई ॻाल्हियूं। छा थियूं कनि अॼु जूं ज़ालूं, कनि थियूं सॼो ॾींहुं ॻाल्हियूं ई ॻाल्हियूं। पाइनि थियूं कननि में, पाइनि थियूं कननि में वॾियूं वॾियूं वालियूं। पाइनि थियूं कननि में, पाइनि थियूं कननि में वॾियूं वॾियूं वालियूं। लॻाइनि थियूं चपनि ते रंग बरंगी लालियूं। पाइनि थियूं कननि में वॾियूं वॾियूं वालियूं। लॻाइनि थियूं चपनि ते रंग बरंगी लालियूं। फैशन जूं आहिनि ॾाढियूं मतवालियूं। फैशन जूं आहिनि ॾाढियूं मतवालियूं। बाज़ार में कलाकनि खां पोइ बि, बाज़ार में कलाकनि खां पोइ बि चवनि अञा वॻा था ॻोल्हियूं। बाज़ार में कलाकनि खां पोइ बि चवनि अञा वॻा त ॻोल्हियूं। छा थियूं कनि अॼु जूं ज़ालूं, कनि थियूं सॼो ॾींहुं ॻाल्हियूं ई ॻाल्हियूं। कनि थी सॼो ई ॻाल्हियूं ई ॻाल्हियूं। आहिनि घर जे, अॻियां ॿुधंदा, आहिनि घर जे रंधिणे जूं राणियूं। आहिनि घर जे रंधिणे जूं राणियूं। सजाइनि थियूं हर शइ जूं थालियूं। आहिनि घर जे रंधिणे जूं राणियूं। सजाइनि थियूं हर शइ जूं थालियूं। पर खाराइनि थियूं गैसी चणा ऐं दालियूं। पर खाराइनि थियूं गैसी चणा ऐं दालियूं। निकिरनि जो बासण एतिरा, निकिरनि जो बासण एतिरा, थकी पवनि मले मले मायूं। निकिरनि जो बासण एतिरा, थकी पवनि मले मले मायूं। छा थियूं कनि अॼु जूं ज़ालूं, कनि थियूं सॼो ॾींहुं ॻाल्हियूं ई ॻाल्हियूं। कनि थी सॼो ई ॻाल्हियूं ई ॻाल्हियूं। आख़िर बंदि पेश आहे। कनि थियूं घोटनि सां झूठियूं। कनि थियूं घोटनि सां झूठियूं। चवनि छो ॿारनि खे असां पालियूं। कनि थियूं घोटनि सां झूठियूं। चवनि छो ॿारनि खे असां पालियूं। घोट चवनि आयो सफ़ा किटकिटियूं। घोट चवनि आयो सफ़ा किटकिटियूं। नूरी संभालिन घर संसार।
नूरी संभालीन घर संसार भल अचन केतिरियूं बि लायूं ऐं चारियूं। नूरी संभालीन घर संसार भल अचन केतिरियूं बि लायूं ऐं चारियूं। छा छा थियूं कनि अॼु जूं ज़ालियूं, कनि थियूं सॼो ॾींहुं ॻाल्हियूं ई ॻाल्हियूं, कनि थियूं सॼो ई ॻाल्हियूं ई ॻाल्हियूं। महिरबानी। ज़ोरदार ताड़ियुनि सां हिननि जो स्वागत कंदा जो तव्हां सभिनी जे लाइ थाणा मां हिते टाइम कढी करे आया आहिनि। दादा ईंदा? भई ज़ोरदार तालियुनि सां हिननि जो मनोबल वधाईंदा। केरु आहिनि जेके पहिरियों दफ़ो इहो सिंधी पोइट्रीज़ ॿुधी रहिया आहिनि? ॾिसो मूंखे चवनि पिया त सिंधी पोइट्रीज़ छो था रखूं, हाणे हिते सभिनी खे पहिरियों दफ़ो था ॿुधनि। कुझु ॿियूं पोइट्रियूं ॿुधंदव की न डांस कयूं? ऑडियंस जो अॼु वठंदासीं, असांजी त लिस्ट तयारु आहे। हिकु डांस, उन खां पोइ वरी पोइट्रीज़। त असां डांस जे लाइ इनवाइट था कयूं। गुंजन जी ऐं उन्हनि जो ग्रुप अची वञे स्टेज ते। जेके असांजे इष्ट देव झूलेलाल साईं खे पुकारींदा, छो त असां सिंधी आहियूं ऐं असांजा इष्ट देव जी रिस्पेक्ट करणु असां लाइ जाम ज़रूरी आहे। त प्लीज़ वेलकम गुंजन पाहूजा एंड ग्रुप। ज़ोरदार ताड़ियुनि सां स्वागत कंदा हिननि जो। गुंजन पाहूजा जी एंड ग्रुप। मुंहिंजो जोतने वारो दिल में वसे, दिलड़ी मुंहिंजी वियो खसे। ओ दिल झूलण झूलण पई करे, ओ दिल लालण लालण पई करे। ओ मात वारी वञा बलिहारी वञा, मात वारी वञा बलिहारी वञा। ओ मात वारी वञा बलिहारी वञा, मात वारी वञा बलिहारी वञा। ओ झूलण तुंहिंजा पंजड़ा मां गाया, ओ झूलण तुंहिंजा पंजड़ा मां गाया। ओ लालण सभिनी खे पियो नचाया। ओ झूलण तुंहिंजो मेलो आयो, चालीहे जो मेलो आयो। ओ झूलण तुंहिंजो मेलो आयो, चालीहे जो मेलो आयो। कोई पल्लो तो पाए, कोई अखों तो पाए, कोई पल्लो तो पाए, कोई अखों तो पाए, कोई गुला तो चाड़े। लाल तुहिंजे दर ते ओ झूलण साईं, लाल तुहिंजे दर ते। बिड़ो तुंहिंजे लाल जो, लाल झूले सभई चो लाल झूले, लाल झूले सभई चो लाल झूले। पार पुॼाई दो लहर न लाई दो, अर्ज़ अघाई दो झूलेलाल। ॾाढो सुठो। Put your hands in the air. Put your hands in the air. Put your hands in the air. जैके शादीअ जो इंतजार आ, जेको नचण लाइ बेकरार आ। जैके शादीअ जो इंतजार जो आ बेकरार, उहो हथ मथे करे, उहो हथ मथे करे, उहो हथ मथे करे, करे। जेको आणी दो सुहिणी क्वार, जेको आणी दो सुहिणी क्वार, उहो हथ मथे करे, उहो हथ मथे करे।
मथे करे उहो हथ मथे करे ॾाढो सुठो जो जोश त नज़र अचणु खपे न तारियुनि में। भई ज़ोरदार तारियुनि सां हर हिकु परफॉर्मर जो मनोबल वधाइणु असांजो फ़र्ज़ु आहे, तॾहिं त हो ॿिए दफ़े वरी ॿिया बि सुठा प्रोग्राम खणी असांजे साम्हूं ईंदा न। अगले परफॉर्मेंस लाइ अगली पोएम लाइ मां घुराईंदमि अंजलि रोहिड़ा जी खे। असां वरी चयोसीं त हीअ चए थी त असां तव्हांखे ॾेखारियूं त हाणे हीअ माउ ऐं धीअ। दिलेर सिंधी हमेशह ई अहिड़ियुनि लेडीज़ खे खणी ईंदो आहे जेके लिकल अंदरि वेठियूं आहिनि। हिननि जी धीअ जेतिरी माउ टैलेंटेड ओतिरी धीअ टैलेंटेड, माउ लिखण में त धीअ नचण में। हाणे ॿिन्ही जो तव्हां बैक टू बैक परफॉर्मेंस ॾिसंदा त अंजलि जी टीचर हुजण खां पोइ हेतिरो सभु असांखे हिन प्रोग्राम में सपोर्ट कयो अथऊं त अंजलि जी खे पहिरीं मां थैंक्स चवां ऐं चवंदमि तव्हां सभिनी खे त ज़ोर सां ताड़ियूं अंजलि जी जे लाइ। जय झूलेलाल। हिते आयल सभिनी अदीबनि खे प्यार भरियो नमस्कार। अॼु असां मां हिकु मज़ाकी कविता ॿुधाए रही आहियां। कीअं अॼु असांखे ख़बर आहे त अॼु जी जनरेशन जेका शादी तमामु लेट करे रही आहे, त जंहिंजी शादी जेको आहे जल्दी नथी थिए त पुट जेके आहिनि या धीअर जेके आहिनि उहे पाण जेके आहिनि माइटनि खे चवनि था त असांजी उमिरि थी वई आहे त असांखे जल्दी शादी कराए। छो नथी शादी कराई अम्मा, छो नथी शादी कराई अम्मा। यारनि जे घर आहिनि शादियूं मुरादियूं, यारनि जे घर आहिनि शादियूं मुरादियूं। मां आहियां कुंवारो अम्मा, मां आहियां कुंवारो अम्मा। मां उन्हनि जे घर कीअं वञा, मां उन्हनि जे घर कीअं वञा। शादीअ लाइ मुंहिंजी उमिरि आहे अम्मा, शादीअ लाइ मुंहिंजी उमिरि आहे अम्मा। मां नंढिड़ो त कीन आहियां, मां नंढिड़ो त कीन आहियां। सभु ॼाणा ऐं सम्झां थो, सभु ॼाणा ऐं सम्झां थो। शादी कराए मुंहिंजी आस पुॼाए अम्मा, शादी कराए मुंहिंजी आस पुॼाए अम्मा। हीरे जी ज़ाल त आहे काड़ी, हीरे जी ज़ाल त आहे काड़ी। लाइट ॿाण जी ज़रूरत न आहे, लाइट ॿाण जी ज़रूरत न आहे। मूंखे बि रीस अचे थी अम्मा, मूंखे बि रीस अचे थी अम्मा। छो नथी शादी कराई अम्मा, छो नथी शादी कराई अम्मा। अम्मा अम्मा मूंखे तुंहिंजे मन जी ख़बर आहे, मूंखे तुंहिंजे मन जी ख़बर आहे। शादीअ में देरि तो छो कई आहे, शादीअ में देरि तो छो कई आहे। अम्मा ओ अम्मा तूं सोची थी ज़ाल वठी छॾे वेंदो अकेलो, अम्मा तूं सोची थी ज़ाल वठी छॾे वेंदो अकेलो। छो नथी शादी कराई अम्मा, छो नथी शादी कराई अम्मा। छो नथी मुंहिंजी आस पुॼाई अम्मा, छो नथी मुंहिंजी आस पुॼाई अम्मा। जय झूलेलाल। मां तहे दिलि सां शुक्रगुज़ार आहियां महाराष्ट्र सिंधी साहित्य अकादमीअ जी, ऐं तहे दिलि सां शुक्रगुज़ार आहियां मीना शहजादपुरी मैडम जी, जिन असांखे हिते ही स्टेज ते अचण जो मौक़ो ॾिनो। जय झूलेलाल। ज़ोरदार ताड़ियूं अंजलि रोहिड़ा जी लाइ। हाणे शादी जे नथी थिए, देरि सां थी थिए तॾहिं बि प्रॉब्लम आहे, जे थिए थी त बि प्रॉब्लम आहे। पर थिए थी त नाज़ नखरा करण त लाज़मी आहे न त शादीअ जो मज़ो कीअं अचे। हाँ थोड़ो त नोक झोक ज़रूरी आहे न, ऐं थोड़ी प्यार जूं धमकियूं ॾियण बि ज़रूरी आहिनि। पर जे ज़ाल नाज़ नखरा न करे त मुड़ुस कीअं मनाए। त अचो ॾिसूं था इहा नंढड़ी पेशकश। मूंखे छॾे वेंदी। ज़ोरदार ताड़ियूं। मूंखे छॾे वेंदे ॾाढो ॾुखियो थींदे, माण्हू
छॾे वेंदे ॾाढो ॾुखियो थींदे माण्हू मेणा ॾींदे सही कोन सघंदे चरन वांगे घुमंदे चरन वांगे घुमंदे चरियो आ चरियो आ चरियो चरियो आ चरियो आ चरियो आ चरियो आ चरियो चरियो आ चरियो आ चरियो आ चरियो आ चरियो चरियो आ चरियो आ चरियो आ चरियो आ चरियो चरियो आ चरियो आ हो यादूं त सताईंदे ॾाढो तर पाईंदे ऋण में रुलाईंदे हो यादूं त सताईंदे ॾाढो तर पाईंदे ऋण में रुलाईंदे राहूवती रुअंदे रे राहूवती रुअंदे रे राहूवती रुअंदे मूंखे छॾे वेंदे ॾाढो ॾुखियो थींदे माण्हू मेणा ॾींदे सही कोन सघंदे चरन वांगे घुमंदे चरन वांगे घुमंदे चरियो आ चरियो आ चरियो चरियो आ चरियो आ चरियो आ चरियो आ चरियो चरियो आ चरियो आ चरियो आ चरियो आ चरियो चरियो आ चरियो आ चरियो आ चरियो आ चरियो चरियो आ चरियो आ हो जुदाई जो ईंदे ॾुखियानीअ ईंदे ख़बर पइजी वेंदे हो जुदाई जो ईंदे ॾुखियानीअ ईंदे ख़बर पइजी वेंदे ॾाढा ॾुख ॾिसंदे रे ॾाढा ॾुख ॾिसंदे रे ॾाढा ॾुख ॾिसंदे मूंखे छॾे वेंदे ॾाढो ॾुखियो थींदे माण्हू मेणा ॾींदे सही कोन सघंदे चरन वांगे घुमंदे चरन वांगे घुमंदे चरियो आ चरियो आ चरियो चरियो आ चरियो आ चरियो आ चरियो आ चरियो चरियो आ चरियो आ चरियो आ चरियो आ चरियो चरियो आ चरियो आ चरियो आ चरियो आ चरियो चरियो आ चरियो आ अॼु जिते ॿार बॉलीवुड डांसिस ऐं इंग्लिश नंबर्स खे प्रिफर था कनि असांजी हिन गुड़िया ॾाढी महिनत कई आहे त प्लीज़ हिनखे इनकरेज कंदा त वरी ॿिया बि ॿार हिनखे ॾिसी करे सिंधी ॿोलीअ खे अॻियां वधाइनि। जीअं त हिना दीदीअ चयईं कि अंजलि रोहिड़ा जी हिकु सुठी लेखिका आहिनि सुठी कविताऊं लिखंदा आहिनि ऐं उन्हनि जी डॉटर खे तव्हां ॾिठो केॾे सुठे नमूने हिकु डांस नंबर ॾिनई सो बि सिंधीअ में। अॼुकल्ह जा ॿार बि अॻियां अचनि था सिंधीअ खे सिंधी वधाइण लाइ। हिकु दफ़ो वरी ज़ोरदार कशिश रोहिड़ा लाइ तारियूं। हाणे असां इनवाइट कंदासीं मीना सभागानी जी खे ऐं प्रिया वच्छानी जी खे त हो अॻियां अची करे पंहिंजी पंहिंजी कविता तव्हांजे साम्हूं पेश करनि। ज़ोरदार ताड़ियूं प्रिया जी लाइ ऐं मीना जी लाइ। मुंहिंजो प्रेम भरियो नमस्कार। मां शुक्रगुज़ार आहियां मैडम हीना शहदादपुरी जी जिन मूंखे अॼु हिते तव्हांजे अॻियां पंहिंजी गज़ल पेश करण जो मौक़ो ॾिनो आहे। मुंहिंजो तख़लस आहे क्षमा। मां क्षमा जे नाले सां गज़ल्स लिखंदी आहियां। तव्हांजे अॻियां हिकु गज़ल पेश आहे। मुंहिंजा तोखे प्यार सॾनि था मुंहिंजा तोखे प्यार सॾनि था हर जन्म जा इक़रार सॾनि था। अॼु टीजड़ीअ जो मौक़ो आहे हिन करे मूं सोचियो मां तव्हांजे अॻियां हिकु प्रेम भरी रचना थी पेश कयां। मुंहिंजा तोखे प्यार सॾनि था हर जन्म जा इक़रार सॾनि था। यादुनि में तुंहिंजे तड़पां थी यादुनि में तुंहिंजे तरफ़ां थी तड़फण जा इज़हार सॾनि था। यादुनि में तुंहिंजे तड़पां थी तड़फण जा इज़हार सॾनि था। मौक़ो पाए लिकी हली अचु मौक़ो पाए लिकी हली अचु लिकी मिलण जा बहार सॾनि था। मौक़ो पाए लिकी हली अचु लिकी मिलण जा बहार सॾनि था। वठु सहारो बहाननि जो को वठु सहारो
बहाननि जो को बहाननि जा अंबाड़ सॾनि था। वठु सहारो बहाननि जो को बहाननि जा अंबाड़ सॾनि था। कॾहिं त विझबा हार गुलनि जा, कॾहिं त विझबा हार गुलनि जा, हारनि जा इंतज़ार सॾनि था। कॾहिं त विझबा हार गुलनि जा, हारनि जा इंतज़ार सॾनि था। प्यार लाइ क्षमा पंधु पवणो आहे, प्यार लाइ क्षमा पंधु पवणो आहे। प्यार जा जो खुमार सॾनि था। प्यार लाइ क्षमा पंधु पवणो आहे। प्यार जा जो खुमार सॾनि था। थैंक यू। जय झूलेलाल। जय झूलेलाल। मां सम्झी सघां थी तव्हां सभु मेहंदी लॻाए रहिया हो त ताड़ियूं वॼाए न सघंदा हो, इन्हनि करे उन्हनि अरेंजमेंट कई आहे ताड़ी वॼाइण जी। इन लाइ तव्हांखे बि थैंक यू। ख़ैर शुक्रगुज़ार आहियां महाराष्ट्र राज्य सिंधी साहित्य अकेडमी जी, हीना शेदातपुरी मैम जी, हिते मौजूदु आहिनि सिंधी साहित्य अकेडमी जा मेंबर्स शोभा मैम ऐं वीरू सर। शुक्रगुज़ार आहियां तव्हां सभिनी जी बि। त हींअर मां हिकु गज़ल पेश कयां थी। ही औरतुनि ते ही गज़ल आहे, छोकी औरतुनि जो ही फेस्टिवल आहे त औरतुनि ते ही आहे कि हसरतुनि जी वॾी उॾाम रखंदियूं आहिनि, हसरतुनि जी वॾी उॾाम रखंदियूं आहिनि, पर पंहिंजनि परनि जी बि पहचान रखंदियूं आहिनि। हसरतुनि जी वॾी उॾाम रखंदियूं आहिनि, पर पंहिंजनि परनि जी बि पहचान रखंदियूं आहिनि। हीअ दुनिया छा तोड़ींदी उन्हनि जे हौसलनि खे, हीअ दुनिया छा तोड़ींदी उन्हनि जे हौसलनि खे, जेके बेजान पन्ननि में कढी पंहिंजी जान रखंदियूं आहिनि। चाहिनि कंहिंजो बुरो इहो फितरत में नाहे असांजे, चाहियूं कंहिंजो बुरो इहो फितरत में नाहे असांजे, दोस्तनि वांगुरु ई दुश्मननि जो बि ध्यानु रखंदियूं आहिनि। हीअ दुनिया छा तोड़ींदी उन्हनि जे हौसलनि खे, बेजान पन्ननि में कढी जेकी पंहिंजी जान रखंदियूं आहिनि। न कोशिशि कजो उन्हनि जो मार्गदर्शक ठहण जी, न कोशिशि कजो उन्हनि जो मार्गदर्शक ठहण जी, एतिरी त भले बुरे जी बि पहचान रखंदियूं आहिनि, एतिरी त भले बुरे जी बि पहचान रखंदियूं आहिनि। दुनिया चवंदी आहे संग दिल त चवंदी रहे, दुनिया चवंदी आहे संग दिल त चवंदी रहे, हर हाल में क़ाइमु पंहिंजो ईमान रखंदियूं आहिनि, हर हाल में क़ाइमु पंहिंजो ईमान रखंदियूं आहिनि। औरत ॾिसी न सम्झिजो कमज़ोर उन्हनि खे, औरत ॾिसी न सम्झिजो कमज़ोर उन्हनि खे, सभु पंहिंजी हथेलीअ ते जान रखंदियूं आहिनि, सभु पंहिंजी हथेलीअ ते जान रखंदियूं आहिनि। अचो त असांजी इन्हनि जी कवित्रियुनि जी असां त हिमत वधायूं। अञा असांजी हिकिड़ी दीदी रहियल आहिनि, नीता जी, तव्हां अचो, तव्हांजी पोइम खां पोइ असां हिकिड़ो ग्रुप फ़ोटो कढाईंदासीं। अचो अचो, इन्हनि जी पोइम खां पोइ असां, शोभा जी हिननि जी पोइम खां पोइ असां कयूं था। अचो दीदी। असांजी प्रिया वछाणी दीदी खे हिन दफ़े महाराष्ट्र अकेडमी जे तरफ़ां पुरस्कार मिलियो आहे 50,000। इहा ई गज़ल जेका तव्हांखे अॼु ॿुधाई अथऊं, अहिड़ियूं ई गज़लूं लिखी करे हिननि हुनजो किताबु छपायो, उहो महाराष्ट्र राज्य सिंधी साहित्य अकेडमी में हिननि पेश कयो। उते उन्हनि खे उहो पसंदि आयो, जेके असांजी कमेटी मेंबर्स आहिनि। हिननि खे हाणे 5 सेप्टेम्बर ते मिलंदो। ऐं मास्टर रंजन भवन वारी जेका असांजी संगीता सुखानी दीदी आहिनि, उन्हनि खे बि 50,000 जो इनाम मिलियो आहे। त तव्हांखे असां, मां बार बार इहा ॻाल्हि ॿुधायां थी त हिते बि जाम अहिड़ा हूंदा असांजा साथी जिन खे लिखण जो शौक़ु हूंदो, त उहो लिखो ऐं पंहिंजो नालो कमायो। हिकु ॻाल्हि मां हिते ॿी बि चवणु चाहींदमि कि अगरि तव्हां मां कंहिंखे बि लिखण जो थिए थो, पर सोचींदो कि असां कीअं लिखूं, असांखे इंस्पिरेशन खपे या गाइडेंस खपे, त सिंधु यूथ सर्कल में संडे ॾींहुं अदबी क्लास हलंदो आहे, मंथ में हिकिड़ो ॾींहुं सिर्फ़ु संडे ॾींहुं। उनखां पोइ व्हाट्सअप वग़ैरह ते बि जुड़ियल हूंदा आहिनि, त जंहिंखे सिखण जी चाह हुजे उहे हुते अची सघनि था।
अचो दीदी। ॾिसो साहिवार खां ई ट्रांसफ़र थींदो आहे। हिते जेके शहदादपुरी जी आहिनि उन्हनि जा पिता साहिब साहित्यकार हुया। असांजी रेशमा रोहिड़ा जी आहिनि, फतन पुरसवाणी नाले सां घणेई ॼणा फैमिलियर हूंदा, हूअ उन्हनि जी नींगरी आहे। त इहो गुण जीन्स में जे थ्रू बि थींदो आहे, पर इन्हनि खे आहे जेके पंहिंजे परिवार जी लिगेसीअ खे अॻियां वधाइनि था। दीदी तव्हांजो। महिरबानी हीना जी। तव्हांजे अॻियां गज़ल थी पेश कयां। सभिनी जे घर में दरी त हूंदी आहे, राइट? त ॾिसूं अॼु दरीअ मां कहिड़ा कहिड़ा नज़ारा ॾिसंदी आहियां। मां तस्वीर प्यारी लॻां थी दरीअ मां, मां तस्वीर प्यारी लॻां थी दरीअ मां, बणी बुत मां ॾिसंदी रहां थी दरीअ मां, बणी बुत मां ॾिसंदी रहां थी दरीअ मां, नज़ारा समूरा ॾिसां थी दरीअ मां, नज़ारा समूरा ॾिसां थी दरीअ मां, न बदिले मां तिन खे सघां थी दरीअ मां, न बदिले मां तिन खे सघां थी दरीअ मां, रही चुप मां ॾिसंदी रहां थी दरीअ मां, रही चुप मां ॾिसंदी रहां थी दरीअ मां, न कुझु मां त कंहिंखे चवां थी दरीअ मां, न कुझु मां त कंहिंखे चवां थी दरीअ मां, उजाले सां रोशन करे घर थो मुंहिंजो, उजाले सां रोशन करे घर थो मुंहिंजो, नमस्कार सिज खे कयां थी दरीअ मां, नमस्कार सिज खे कयां थी दरीअ मां, परे खां ॾिसां थी जे ऊंचो जबल को, परे खां ॾिसां थी जे ऊंचो जबल को, इरादो अटल मां कयां थी दरीअ मां, इरादो अटल मां कयां थी दरीअ मां, लुभाए थी रंगीन बल्बनि जी झिरमिर, लुभाए थी रंगीन बल्बनि जी झिरमिर, ॾींहंनि जूं कतारूं ॾिसां थी दरीअ मां, ॾींहंनि जूं कतारूं ॾिसां थी दरीअ मां, उॾामी अचनि था जॾहिं खुर खबी था, उॾामी अचनि था जॾहिं खुर खबी था, खणी पाण वटि मां रखां थी दरीअ मां, खणी पाण वटि मां रखां थी दरीअ मां, नसल राज़ कंहिंसां कॾहिं बि तूं भुलिजी, नसल राज़ कंहिंसां कॾहिं बि तूं भुलिजी, करे बंदि रख तूं सिखां थी दरीअ खां, करे बंदि रख तूं सिखां थी दरीअ खां, ऐं आख़िरी पैरा पेश आहे। उॾामी दरीअ मां वया ख़्वाब नीता, उॾामी दरीअ मां वया ख़्वाब नीता, न मां तिन खे ॻोल्हे सघां थी दरीअ मां, न मां कंहिंखे तिन खे ॻोल्हे सघां थी दरीअ मां, मां तस्वीर प्यारी लॻां थी दरीअ मां, बणी बुत मां ॾिसंदी रहां थी दरीअ मां। महिरबानी। हाणे तव्हां ॿुधी हिन कवियत्रीअ जी ॾाढी सुंदर रचना। शोभा दीदी खे मां इनवाइट कंदमि ऐं वीरू दादा खे बि, त मंच ते ईंदा। असांखे फ़ख़ुरु आहे इन्हनि महिलाउनि ते जेके हिकु अलॻि पंहिंजो करियर चूज़ कयो अथऊं, ऐं अॼु इन्हनि जे अॻियां हिकिड़ो साहित्यकार जो टैग लॻल आहे। सभिनी खे जंहिं ते नाज़ थींदो आहे ॿुधी करे। त हिकिड़ी कोशिशि हुई इहा असांजी दिलेर सिंधी जे तरफ़ां त तव्हां सभिनी सां इन्हनि जी मुलाक़ात करायूं। मूंखे उमेदु आहे त तव्हां सभिनी खे इन्हनि सां मिली
त ज़रूरु ख़ुशी थी हूंदी, पर तव्हांखे बि हिन ऑडियंस सां मिली करे ज़रूरु ख़ुशी थी हूंदी। जेके कविताऊं हुते पढ़ियूं वयूं, महिरबानी करे उहे मोकिलियो असांखे। भारतीय सिंधु सभा जी जेका मैगज़ीन निकिरंदी मंथली, हुन में असां शाया कंदासीं पंहिंजो नालो, फ़ोन नंबर ऐं कविता। धन्यवाद। ॾिसो घर वेठे हेॾी सुठी पब्लिश थी वई कविता बि, ऐं इहो बि थी वियो, तव्हां सभिनी खे वाधायूं। अचो त हाणे प्रोग्राम खे अॻियां वधायूं था, छो त प्रोग्राम त चङो वॾो आहे असांजो। त जीअं हिकिड़ी हुई त डांस ऐं कविताऊं गॾु गॾु हलंदियूं। टीजड़ीअ जी महानता थोरो टाइम रखी करे ॿुधंदासीं। त असां सां गॾु जुड़ियल आहिनि हुनर मुस्कान का, जेके असांखे टीजड़ीअ जी महानता बि ॿुधाईंदा। त उहा कुझु वक़्त खां पोइ रखी करे हाणे मां पंहिंजी एंकर साथीस खां पुछंदमि त हाणे असांखे छा अॻियां वधाइणो आहे। त चवनि अचो मुस्कान आहूजा खे असां गॾु था कयूं, सॾु था कयूं, त टीजड़ीअ जी महानता ॿुधाईंदा। हिकु ॻाल्हि तव्हां सभिनी खे, त हिते जेतिरियूं बि लेडीज़ आहिनि उन्हनि सभिनी टीजड़ीअ जो विर्तु रखियो आहे, पर टीजड़ी छो रखंदा आहियूं, केरु ॿुधाए सघंदो छा? टीजड़ी केरु बि छो रखंदा आहियूं, असां ॿुधाए सघंदो छा? मूंखे लॻे थो कंहिंखे बि न ख़बर आहे, इन करे असां अॼु इहो रखियोसीं त जीअं मुस्कान तव्हां सभिनी खे ॿुधाए। मूंखे लॻे थो मुस्कान जो इंट्रोडक्शन ॾियण जी ज़रूरत ई कान्हे, छो त तव्हां इन्हनि खे सभिनी खे इन ॾिठो हूंदो, कॾहिं लोला पचाइण ॿुधाईंदी आहे, थधिड़ीअ जूं रस्मूं, त कॾहिं हर तरह सां चालीहे जूं ॿुधाईंदी आहे, ॾीआ ठाहिणु सेखारींदी आहे पंहिंजे यूट्यूब जे थ्रू। ऐं हिन खे 1 लख सब्सक्राइबर आहिनि। 1.25 लख भाई 1.25 लख सब्सक्राइबर। हिते त टैलेंटेड लेडीज़ जी कमी कान्हे, घर वेठे 1.25 लख सब्सक्राइबर। कॉन्ग्रेचुलेशन्स। जय झूलेलाल। नॉर्मली सभिनी खे ख़बर हूंदी आहे बेसिक, भई टीजड़ी छा थींदी आहे। मेहंदी हणंदा आहियूं, असुर कंदा आहियूं, अर्घ ॾींदा आहियूं। इहे 3 ॻाल्हियूं लॻभॻि सभिनी खे ख़बर आहिनि। जेतिरा ॼणा वेठा आहियूं एटलीस्ट आवाज़ करे ॿुधायो, ख़बर आहे न एतिरो। पर असां असुर छो कंदा आहियूं, असुर में छा छा कंदा आहियूं, उहे शयूं इम्पॉर्टेंट हूंदियूं आहिनि मेन। त हिकु ॾींहुं पहिरियों असां टीजड़ीअ खां पहिरियों मेहंदी हणंदा आहियूं, पर टीजड़ी स्टार्ट कंहिं कई सभिनी खां पहिरियों, ख़बर आहे कंहिंखे? माता पार्वतीअ स्टार्ट कई हुई, छाकाणि त उहे शिवजी सां शादी करणु पिया चाहिनि। त पंहिंजी उहा इच्छा पूरी करण जे लाइ उन्हनि इहो व्रत रखियो हो, और उन खां पोइ इहा प्रथा चालू थी हुई। और असां सिंधी जीअं सिंध में रहंदा हुआसीं त वापार लाइ जेंट्स वेंदा हुआ, दरिया किनारे वञनि, ॿेड़ियूं खणी वञनि, त उन्हनि जी सलामतीअ जे लाइ लेडीज़ जेके आहिनि इहो व्रत रखंदियूं हुयूं त सुख सां उहो असांजो घोटु घर अचे। त उन खां पोइ टीजड़ीअ जी प्रथा जेका आहे चालू थी। और टीजड़ी जेका आहे ॿियनि कम्युनिटीज़ में बि रखंदा आहिनि, जीअं राजस्थानी आहिनि, राजस्थान में रखी वेंदी आहे, उते उनखे कजरी टीज करे चवंदा आहिनि। असां हिते टीजड़ी चवंदा आहियूं, उहो कजरी टीज करे चवंदा आहिनि। सेम सुहाग लाइ हूंदो आहे, शिवजी और माता पार्वतीअ खे ई पूॼियो वेंदो आहे उते। ठीकु आहे। उन खां पोइ असां हिकु ॾींहुं पहिरियों जेका मेहंदी हणंदा आहियूं, सुबुह जो असुर कंदा आहियूं। असुर में सभिनी खां पहिरियों असां खाईंदा आहियूं मिठी शइ। कहिड़ी खाईंदा आहियूं? रबड़ी। और ॿियो असां हणंदा आहियूं मुसाक। इहे 2 शयूं जेके आहिनि न कंपलसरी हूंदियूं आहिनि। त मुसाक जेको आहे उनजो बि हिकु त रबड़ी खाईंदा आहियूं, छाकाणि त पेट सॼो ॾींहुं भरियल हुजे, असांखे सॼो ॾींहुं व्रत रखिणो आहे। और ॿियो सेकेंड थिंग जेको मुसाक असां यूज़ कंदा आहियूं, पहिरियों जेका टीजड़ी रखी वेंदी हुई उहा हूंदी हुई निर्जल रखी वेंदी हुई, त मुंहुं सॼो ॾींहुं मॉइस्ट हुजे, उन जे लाइ मुसाक जो इस्तेमालु कयो वेंदो हो। ठीकु आहे। नेक्स्ट, जॾहिं मां असां पूॼा कंदा आहियूं, टीजड़ी माता पोखियल हूंदी आहे। उहा टीजड़ी माता पोखियल जेका हूंदी आहे उन में छा यूज़ कंदा आहिनि? मुङ ऐं जव। मोस्टली मुङ यूज़ कंदा आहिनि, किथे किथे मुङनि सां गॾु जव बि यूज़ कंदा आहिनि। उहे हिकु हफ़्तो पहिरियों ग्यारस ईंदी आहे, टीजड़ीअ खां पहिरियों उन ग्यारस ते उहे पोखिया वेंदा आहिनि मुङ। त जेसि ताईं हफ़्ते खां पोइ उहा हरी भरी साई थींदी आहे, जंहिंजी असां पोइ पूॼा कंदा आहियूं। और उहो टीजड़ी माता जो प्रतीक आहे, मतिलबु माता जो। ठीकु आहे। और उनखे असां ॾींदा आहियूं लोॾो। लोॾे में वर्ड्स चवंदा आहियूं, जाम ॼणनि खे उहो ख़बर बि न हूंदो आहे, बसि ईअं ई के तुलसीअ ते बि चाढ़े ईंदा आहिनि। त लोॾे में जेके वर्ड्स हूंदा आहिनि, राणी पुॼे राॼ सां, असीं पुॼूं सुहाग भाग सां।
जीअं माता पार्वती माता बि पंहिंजे सुहाग सां गॾु आहे, तीअं असां बि पंहिंजे सुहाग सां हमेशह गॾु हुजूं, हमेशह असांजो ग्रस्त असांजो जीवन जेको आहे सुखी हुजे। छाकाणि टीजड़ी जेको आहे ख़ाली ईअं न आहे भई असां हस्बैंड जे लाइ रखूं था, उन जे लाइ आहे। न्याणियूं रखंदियूं आहिनि त घोटु सुठो मिले, अगरि शादी कयल रखनि थियूं त भई मुंहिंजो घोटु जेको आहे असांजो घर परिवार जेको आहे सुखी हुजे। और जेंट्स भी रखंदा आहिनि, ख़ाली ईअं न भई सिर्फ़ु सुहाग जे लाइ ई आहे, भई घर में सुख समृद्धि ईंदी आहे टीजड़ी रखण सां, कथा ॿुधण सां। और लोॾे जीअं मां ॿुधायो, राणी पुॼे राज सां असीं पुॼूं सुहाग भाग सां। लोॾो छो ॾींदा आहियूं? असां ख़ुशीअ में ॿार खे लोॾो ॾींदा आहियूं, या लेडीज़ हूंदियूं आहिनि झूलो खाईंदियूं आहिनि, हमेशह ख़ुशीअ जो प्रतीक आहे लोॾो, इन जे करे असां माता खे लोॾो ॾींदा आहियूं। ऐं राति जो थींदी आहे कथा, जंहिंमें असां चंड खे अर्घ ॾींदा आहियूं, ऐं अर्घ में खणंदा आहियूं खीर चांवर खंडु ऐं वंगी जेका हूंदी आहे असांखे प्रसाद में मिलंदी आहे। ऐं उन में चवंदा आहियूं हथ कड़ी पेर कड़ी अर्घ ॾियां कोठे चढ़ी, हथ कड़ी पेर कड़ी अर्घ ॾियां कोठे चढ़ी, मतिलबु मुंहिंजा हथ बि सिंगारियल आहिनि, पेर बि सिंगारियल आहिनि, मां अर्घ ॾियणु आई आहियां जेको तव्हां क़बूल कयो। त इन नमूने असां पंहिंजी टीजड़ी जेका सुहाग जो प्रतीक आहे, जीअं घर में सुख शांति अचे। कुछ का कंहिंखे क्वेश्चन पुछणो हुजे रिलेटेड टू टीजड़ी या कुछ? जोरदार ताड़ियों मुस्कान आहूजा जी लाइ। टीजड़ी जेका थींदी आहे, जीअं टीज ते एकम दूज ऐं तीज, उन ॾींहुं जेको चंड हूंदो आहे सो तमामु थोरो वक़्तु आसमान में ॾिसण में ईंदो आहे। ऐं ख़ासि करे जॾहिं बरसाति जो टाइम हूंदो आहे त केतिरा दफ़ा ककरनि में लिकियलु हूंदो आहे। असां नंढा हूंदा हुआसीं, ॾिसंदा हुआसीं पंहिंजी मदर खे, पंहिंजी ॾाॾीअ खे, पंहिंजी चाचीअ खे, त उहे टेरस ते कोठे ते चढ़ी करे इंतज़ारु कंदियूं हाणे केॾी महिल इहो बादलनि मां चंडु निकिरे थो। पोइ उहो इंतज़ार में जॾहिं अञा थोरी उन जी लेख निकिरे त हिक ॿिए खे सॾु कंदियूं, अड़े चंडु निकितो आहे, चंडु निकितो आहे, अचो सभु हुते जीअं वाधायूं थी वेंदियूं आहिनि तीअं थींदी आहे। पर जॾहिं तमामु घणी बरसाति या झुड़ हूंदो आहे, पोइ शंकर भॻवान जो जेको हूंदो आहे न, उन ते चंडु लॻलु हूंदो आहे, त चवंदा आहिनि छा कयूं हाणे, असां त ॿिए ॾींहुं राति ताईं उपवास रखिणो पवंदो। पोइ उन शंकर भॻवान जे चंड खे अर्घु ॾेई करे पोइ कंदा। एतिरी मूंखे जेका ॼाण आहे तव्हांखे ॿुधायमि। धन्यवाद दादा। अॼु बि असां उहो ई कंदा आहियूं, चंड जीअं निकिरंदो आहे सभिनी पाड़े वारनि खे ॿुधाईंदियूं भई हा निकितो आहे करे, भई अचो अर्घु ॾियूं गॾिजी करे। और चंड जेको शिव जी जे चंड खे ॾिसबो आहे, अर्घु ॾिबो आहे, उहो टाइम ॾिसी करे भई हा चंड निकिरण जो टाइम त ख़बर पइजी वेंदी आहे पंचांग मां, उन खां पोइ असां ॾेई सघंदा आहियूं। अगरि राति जो नथा ॾियूं पिया त मॉर्निंग में तुलसी माता ते अर्घु चाढ़े करे बि करे सघंदा आहियूं। थैंक यू। हाणे नेक्स्ट परफॉर्मेंस जे लाइ तव्हां रेडी रहो। प्रोग्राम खे हाणे अॻियां वधाईंदे मां पंहिंजे साथी खां पुछंदसि त हाणे नेक्स्ट छा था घुरायो? हाणे दीदी पोइट्री भी थी वई, डांस भी थी वई, टीजड़ीअ जी इम्पोर्टेंस भी थी वई। हाणे वरी अचो आनंद वठूं था असांजे कराओके सिंगर्स जी सिंगिंग जो। जोरदार ताड़ियों प्रकाश जी ला और निकिता जी ला। सभिनी लाइ जोरदार ताड़ियों। जिन जिन झुमिर पाती आयो लाल कयो झूलेलाल। आयल सभिनी महिमाननि जो स्वागत आहे। असांजी मीना एलानी जी असांजे विच में आहिनि, मां उन्हनि खे मंच ते इनवाइट कंदमि, पर उन खां अॻु हिकिड़ो परफॉर्मेंस जेको कि ख़ासि तयारु कयो वियो आहे अॼु जे लाइ, उन परफॉर्मेंस जे असां साथियुनि खे सॾु कंदासीं। ससु त मुंहिंजी साड़ेली। हर कंहिं घर में जेके नोक झोक थींदी आहे, तव्हांखे असांजा साथी उन जे बारे में वधीक ॿुधाए सघंदा। हर कंहिं घर में प्यार भी थींदो आहे, तकरार भी थींदी आहे ऐं नोक झोक भी थींदी आहे।
थोड़ी थोड़ी ज़रूरी आहे। चाहे खाधे में अगर थोड़ा मिर्च न पवंदा त फिक्की लॻंदी आहे रोटी, बेसवाद लॻंदी आहे। थोड़ी चाट मसालो ज़रूरी आहे न? प्यार वारी तकरार भी ज़रूरी आहे। त कॾहिं कॾहिं ससु नुंहुं जे विच में, कॾहिं कॾहिं ज़ाल मुड़ुस जे विच में थोड़ी थोड़ी थींदी आहे। त जिते ॿ बासण हूंदा त खड़कंदा ज़रूर। ॿ बासण कहिड़ा? हिकु ससु त हिकु नुंहुं, त पिया खड़कंदा। पर फाथो त विच में ॾिसो मर्द आहे, ॿई पासे मेणा ॿुधंदो आहे। त फाथे खां पोइ फतकण कहिड़ो? ॾिसो हाणे कीअं असांजा इहे मर्द वीचारा मेणा था ॿुधनि पिया, जेके तव्हांजे विच में पेश कंदा डांस जे रूप में असांजा प्यारा आर्टिस्ट रेशमा फतनानी एंड ग्रुप। प्लीज़ उन्हनि खे वेलकम कंदा स्टेज ते। रेशमा फतनानी एंड ग्रुप। ज़ोरदार ताड़ियूं असांजे आर्टिस्ट लाइ। प्लीज़ इन्हनि खे एनकरेज कंदा। बहुत बहुत तारीफ़ का स्वागत करना चाहिए। एक्चुअली मुझे एक्सीडेंट थियो, बैक पेन जो आहे प्रॉब्लम थोरो, इन करे थोरो सो घटिजी वियो, पर नेक्स्ट टाइम हिकदम पक्को। थैंक यू।
अॼोके ॾींहुं ख़ासि करे मेहंदी लॻे वेंदी न, जानू चांहि त पीआर, जानू मूंखे रोटी त खाराए, जानू मेहंदी रे। थैंक यू हिना शहजादपुरी, असांखे हिते स्टेज ते हेॾो सुठो परफॉर्म करण लाइ ॾिनो आहे। थैंक यू। हा, इहा ॻाल्हि त सच आहे। चवंदा आहिनि जानू जानू चई करे जान ई खाई छॾी अथई, बचायो छा अथई। हलो, हे त फन आहे। हस्बैंड एंड वाइफ, ज़ाल ऐं मुड़ुसु हिकु गाॾीअ जा ॿ पहिया आहिनि जेके हमेशह गॾिजी हलणो आहे। ऐं इहो त्योहारु असांजो सुहाग भाग जो आहे। हर लेडीज़ पंहिंजे सुहाग जे लंबी उमिरि लाइ इहो विर्त रखंदी आहे। त हिकु दफ़ो वरी सां सभिनीनि खे टीजड़ीअ विर्त जूं, टीजड़ीअ त्योहार जूं लख लख वाधायूं। असांजे विच में असांजा गेस्ट अची रहिया आहिनि जंहिंजो घणेई टाइम खां इंतज़ारु थी रहियो हुयो। हाणे त असां पंहिंजी परंपरा जीअं लैम्प लाइटनिंग थींदी आहे, उन जे लाइ मां सभिनीनि खां पहिरियों हिना दीदीअ खे स्टेज ते सॾु कंदमि। उन खां पोइ महेश सुखरामा जी खे, मीना आयलानी जी खे, शोभा बंबानी जी, जगदीश मैं साउंड वाले को बोलूँगी कि कुछ लाइटनिंग की म्यूज़िक प्ले करें। आरोग्यं धनसम्पदः शुभं कुरुध्वं कल्याणम् आरोग्यं धनसम्पदः शत्रुबुद्धिविनाशाय दीपज्योतिर्नमोऽस्तुते दीपज्योतिर्नमोऽस्तुते दीपज्योतिर्परब्रह्म दीपज्योतिर्जनार्दनः वीडियो राज्य गीत का वीडियो चलेंगे। अभी महाराष्ट्र राज्य सिंधी साहित्य अकेडमी की तरफ से, जैसे कि सभी जानते हैं ये प्रोग्राम है, तो राज्य गीत का हम लोग अभी चलाएंगे। तो आप सभी से निवेदन है कि उनके सम्मान में 1 मिनट के लिए खड़े हो जाएंगे। जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा। भीतीनं आम्हा तुझी मुळी कडकडणाऱ्या नभा, अस्मानाच्या सुलतानीला जबाब देती जिभा। सह्याद्रीचा सिंह गर्जत शिवशंभू राजा, दरी दरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा। जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा। काळ्या छातीवरी कोरली अभिमानाची लेणी, ओलादी मनगटे खेळती खेळ जीव घेणी। दारिद्र्याच्या उन्हात शिजला, निढळाच्या घामाने भिजला, देश गौरवासाठी झिजला, दिल्लीचेही दस्तराणी तू महाराष्ट्र माझा। जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा। माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, शासन। हाणे हिना दीदी सां रिक्वेस्ट आहे त
त असांजी मीना दीदीअ जो स्वागत कंदा। शॉल एंड बुके सां स्वागत कंदा। महेश सुखरामानी जी जो स्वागत कंदा हिना दी। लाल पंजाबी सर जो स्वागत कंदा हिना दी। ज़ोरदार ताड़ियुनि सां स्वागत कंदा असांजे आयल महिमाननि जो। शोभा बंदानी जी। वीरू दुलानी जी। जगदीश तेजवानी जी। महेश सुखवानी रामानी जी उनका स्वागत करेंगे। अॼु सुबुह खां इहा दरदड़ हुई दिलि में त प्रोग्राम ते जेका इहो हुयो कुझु मिसअंडरस्टैंडिंग्स त उन करे काफ़ी कॉल्स हुया, पर मां तव्हां सभिनी जो तहे दिलि सां धन्यवाद कंदमि जो तव्हां टाइम कढी आया। दीदी थाणा मां, चेंबूर मां दादा आया आहिनि ऐं असांजा लाल पंजाबी भई ये विनोद तलरेजा ऐं राजू जगियासी बि हुया असां सां चङी देरि गॾ में। तव्हां सभिनी जो तहे दिलि सां धन्यवाद जो हिते आया ऐं हिन प्रोग्राम खे सक्सेस बणायो, छो त घणेई लेडीज़ आयूं आहिनि मेहंदी हणाए करे हर को हथ उहो करे जाम सुठे नमूने इंजॉय करे रहियो आहे। ईअं ई अञा बि प्रोग्राम खे इंजॉय कंदा, पर पहिरीं ॿ शब्द मां भाउ महेश सुखरामाणी जी खे चवंदमि ऐं हिकिड़ो टीजड़ीअ जो मैसेज जे मीना अहलानी जी जे तरफ़ां जेका हिकु न सिर्फ़ु सक्सेसफुल लेडी आहिनि पर हिकु सक्सेसफुल गृहिणी बि आहिनि, त उन्हनि खां ॿ टे राज़ जूं ॻाल्हियूं अॼु असां ॼाणंदासीं। महेश आयो लाल सभई चो विर्त सुभाणे खां आहे न, राति जो अञा रबड़ी खाइणी आहे न सभिनी खे। आवाज़ में दम हुजणु खपे। मुंहिंजी माताउनि भेनरुनि खे चवंदुमि आयो लाल सभई चो। ठीकु आहे, असुर जो खाइणी आहे भाई। असां त राति असांजी राति वरी असुर जी थींदी आहे नी। सचमुच सिंधियुनि जा त्योहार हिकिड़ी अलॻि ई खुशबू, अलॻि ई हिकु मैसेज हूंदो आहे ऐं सॼे शहर में तीजड़ीअ प्रोग्राम थियनि था। महाराष्ट्र राज्य सिंधी साहित्य अकाडमी तरफ़ां भेण हिना शाहजादपुरी
असांजी अकेडमी जा मेंबर आहे, उन्हनि जे तरफ़ां अॼु टीजड़ीअ जो त्योहार इहो प्रोग्राम कयो अथऊं। ऐं मां अॻु में बि चवंदो आहियां त महाराष्ट्र राज्य सिंधी साहित्य अकेडमी हमेशह पंहिंजी भाषा, पंहिंजी संस्कृति, पंहिंजे साहित्यकारनि जे लाइ, पंहिंजे शाइरनि जे लाइ ऐं पंहिंजी नई टहरीअ लाइ, नई पीढ़ीअ ताईं असां पंहिंजी ॻाल्हि कीअं पहुचायूं उन लाइ असां हमेशह कोशिशि कंदा रहंदा आहियूं। ऐं सचमुच हे जेको त्योहार आहे भई हिकु पावन, हिकु चवंदुमि भई हिकु पंहिंजे जीवन साथीअ लाइ जेके शादीशुदा आहिनि उहे पंहिंजे पतीअ लाइ विर्त रखंदियूं आहिनि भई उहे लंबी उमिरि जे लाइ, उन्हनि जे सुख शांतीअ लाइ, ऐं जेके न्याणियूं अनमेरिड आहिनि, कुंवारियूं आहिनि, उहे पंहिंजे अचण वारे जीवन साथीअ लाइ रखंदियूं आहिनि भई सुठो मिले, आज्ञाकारी मिले ऐं लक्षण बि सुठा हुजनि ऐं माल वारो हुजे, कार वारो हुजे, ईअं न? ठीकु आहे, पर सुख शांतीअ जो इहो मैसेज आहे। त मां अॼु जेके ॾींहं ते सभिनी सिंधियुनि खे टीजड़ीअ जूं लख लख करोड़ करोड़ वाधायूं ॾींदुमि ऐं चवंदुमि त ईअं ई ख़ुशि रहो, हमेशह आबाद रहो, खिलंदा रहो। सभिनी खे जय झूलेलाल। जय झूलेलाल। सिंधी साहित्य अकेडमी जी तरफ़ां जेको अॼु इहो प्रोग्राम थी रहियो आहे, हीना शहदादपुरी मुंहिंजी नंढी भेण आहे ऐं काफ़ी सुठी महिनत करे रही आहे, त मां हुनखे आशीर्वाद थी ॾियां, अञा बि अॻियां अचे। हिनखे हिकु चाहत आहे त मां शेवा भाव सां पंहिंजो योगदान ॾियां ऐं ॾींदी बि रहंदी आहे। असां सभई हिनखे ब्लेसिंग्स ॾींदासीं त अञा बि अॻियां अचे। मां जीअं हींअर आयसि त हिन असांजी हिकु भेण ॿुधाए पई सिंधीअ जी टीजड़ी जी महत्व। उहा महत्व इहा ई आहे, असां लेडीज़ पंहिंजे पतिदेव लाइ विर्त रखी उन जी आयुष वधाइण लाइ कुदरत खां घुर कंदा आहियूं कि हमेशह असांखे सुहागन रहे। त मां तव्हां सभिनी खे इहो ई चवंदुमि, तव्हां सभई पंहिंजे घर वार सां हमेशह अॻिते वधो, सुहाग सां रहो, पंहिंजे पतीअ जे छत्र छाया में रहो। मां हींअर टाउन हॉल बि सुबुह खां 11 बजे खां मुंहिंजो प्रोग्राम चालू आहे। काफ़ी सारी हुते लेडीज़ आयूं आहिनि, के त पंहिंजे पतिदेव सां बि आहिनि बि, तव्हां वेहंदव त मां मेहंदी हणाईंदुमि। त कुमार जी जे तरफ़ां उते हिकु तमामु सुठो कल्चरल बि प्रोग्राम आहे, मेहंदीअ जो बि प्रोग्राम आहे। काफ़ी सारी 100 लेडीज़ खां वेठियूं हणनि थियूं। तव्हां हितां फ्री थी करे उते अची सघंदा आहियो। राति जो 11 ताईं आहे उते प्रोग्राम, अची करे योगदान ॾियो, कल्चरल एक्टिविटीज़ बि आहे, उनजो बि फ़ाइदो वठो। जय झूलेलाल ऐं तीजड़ीअ जी ढेर सारी बधाई। मां दीदी खे ॿुधायां त असांजो 3 बजे खां प्रोग्राम चालू आहे। 2:30 बजे मूंखे फ़ोन पिया अचनि त असां लेडीज़ हिते बीठा आहियूं, तव्हांजो प्रोग्राम अञा चालू न थियो आहे। आयासीं त हेॾियूं लेडीज़ मेहंदी हणाइनि पियूं, त मां चवां भाई हिकु हथ ते मेहंदी, छो त असांजे उन हिसाब सां हलिणो आहे। त चवनि थियूं वांदो न, ॿियो हथु तव्हांजी भेण वटि वञी करे लॻाराए ईंदासीं। त उहो आहे ई आहे। भाउ जगदीश तेजवाणी हीना भेण जो स्वागत करण था चाहिनि। मां चवंदुमि हीना जी अॻियां। ॿुधो, स्टेज ते चर्चा शुरू थी वई अथव भई पति पत्नी लाइ छो न रखंदा आहिनि, छो त भई बेज़ार हूंदा आहिनि। ईअं आहे छा? न न, ये चर्चो था कयूं। धर्म पत्नी जो स्थान कॾहिं बि केरु न वठी सघंदो आहे। सचमुच उन्हनि बिना मर्द अधूरा आहिनि। भेण हाणे हिते परफॉर्म करे पई, ससु त मुंहिंजी त वरी ॿुधाई भई मूंखे इहे चेल में सूरु थी पियो आहे ईअं हूअं। त मां चयुमि तव्हां लेडीस आहियो न, तॾहिं चओ था चेल में सूरु आहे, मर्द जी चेल भॻल ई हूंदी अथव, तव्हां उहा टेंशन न कयो। सभिनी महिमाननि जो धन्यवाद। प्रोग्राम असां ईअं ठाहियो हुयोसीं जो पहिरीं शादीअ जी रस्मुनि खां वठी करे ससु जी साड़ेली, उन खां पोइ वरी जेके 17,000 मुंहिंजी माउ खे मोटाए ॾे, इन तरीक़े जो। पर स्वस्थ बॉडी
हूंदी आहे स्वस्थ माइंड में, छो त सॼो लोचो केमिकल लोचो थींदो आहे माइंड खां। त छो न अचो त ॾिसूं त योगा जा साथी असांजा कहिड़ी तरह सां उन्हनि खे परफॉर्म था कनि पिया। त जिन बि मेहंदी अञा हणाइण बाक़ी आहे त असांजे आर्टिस्ट खां हणाईंदा वेंदा।